कश्मीर पुलिस सतन जड़न के औरताणे आवाज़ से हिरक जी अगवा थियण खां बचाए वरितो। ताज मोहम्मद, वाजिद पहियार, साजिन चांग, इमरान जमाली, ज़ुबैर, इमदाद ज़रदारी और आरिफ के अगवा करण जो मनसूबो जोड़ियो वियो हो। कश्मीर पुलिस इतला मिलंदे ही नौजवानन के फ़ोन करे अगवा थियण खां बचाए वरितो। तर्जमान कश्मीर पुलिस तरफां अहिड़ी दावा कई पई वञे। कश्मीर पुलिस सत जड़न के औरताणे आवाज़ से हिरक जी अगवा थियण खां बचाए वरितो आहे। तफ़सील मालूम कंदासीं इमरान खोसो खां। इमरान, छा तफ़सील आहिनि वधीक? बिल्कुल कश्मीर ज़िले की पुलिस मुसलसल जेको आहे त दर्जन खां वधीक जेके आहिनि त माण्हुनि के औरताणे आवाज़ में हिरकाए धाड़ियनि पारां अगवा करण जी कोशिश के पुलिस पारां नाकाम बणाए वरितो आहे। अॼु ॿीहर जेको आहे त कश्मीर पुलिस प्रेस तर्जमान जेको आहे त प्रेस रिलीज़ जारी कंदे इज़हार कयो त कश्मीर पुलिस 7 माण्हुनि के अगवा थियण खां बचाइण जी दावा कई आहे, जिन में ताज मोहम्मद, वाजिद अली पहियार, साजिन अली चांग, इमरान अली जमाली, मोहम्मद ज़ुबैर, इमदाद अली ज़रदारी, मोहम्मद आरिफ पंजाबी, जॾहिं त इन्हनि जो जेको तालुक़ आहे कराची, खैरपुर, सकरंड, उस्ता मोहम्मद बलूचिस्तान, सादकाबाद पंजाब, नवाब शाह ऐं पनो आकिल जा जेके 7 ई रहाशी आहिनि जिन के पुलिस अगवा थियण खां बचाए वरितो आहे। इन सिलसिले में एसएसपी कश्मीर हेड कंदकोट अमजद हुसैन शेख पारां राब्तो करण ते उनजो चवणु आहे त मुसलसल जेके आहिनि कंदकोट ज़िले में इहे वारदातूं थी रहियूं आहिनि, जेके माण्हू औरताणे आवाज़ में हिरक जी जेके आहिनि हिते पहुचनि पिया, जेके पुलिस ऐं वारसनि जे लाइ परेशानी जो बाहिस बणजनि था। एसएसपी अमजद शेख अपील कंदे उन्हनि इलाइक़े वासियुनि खे चयो आहे त अहिड़नि फेक कॉल्स खां पासो करे पाण ऐं ॿियनि खे जेको आहे परेशानियुनि खां बचायो वञे। जी, वॾी महिरबानी इमरान खोसो। तफ़सील ॾियण जे लाइ। तर्जमान कश्मीर पुलिस जो चवणु आहे त कश्मीर पुलिस इतला मिलंदे ई फौरी तौर कार्रवाई कई ऐं नौजवाननि खे फ़ोन करे अगवा थियण खां बचाए वियो आहे।